चाक मां राणे रूह पियो मोटी ते हालात में वरी तान पियो सोडे शक पियो हाणे मूं मण मिसरियूं थी वाह वञी टेम वियो हलियो पर खाई वियासीं वे मुठी माठ करे चरी चाक में चोर रण वगे न जो फटो मच फिराक तो कोई बबी मुंह मर या मजाक वरी तुझी ओताक मूर नहीं दे महंदरो सफ़ा मन आख़िरी करे छॾी मोबाइल ते हूंदो हाँ ठीक है बस हेॾा खजी आयो मुमन जे राणा तुझो रंज मूंखे मूर नथो विसरे असां पिण पाण में कंहिं ज़ालिम विधो दंग तेरो नूरी पवे नंग मथां महणे आप करी ॾिसो जन कचहरी में वेठल मूं ज़िंदगी में पासो न खोलियो आहे सही असां में जलो कोन्हे हिननि में को लक्षण कोन्हे हिननि में को लक्षण कोन्हे सुता पिया त तूं वेही थो असांजी जेल जेका आहे न असांजी जेल में इहो आहे त भई हींअर ई टेकड़ी वठूं समय सजे जी वई रिढूं हा तॾहिं ही वॾा माण्हू एॾा कोन हुआ वॾी मंगारी जे ॻोठ वयूं त जलाए जो उन्हनि मंगारी उन कायूं वॾी वञनि हुन खां फुरे पूरे समूह वीचारा पुछंदे वियो वॾी माण्हू जो भाउ ॻाल्हि ॿुध तूं जो जानू समूह वठी अचई त तुंहिंजे रुढनि जो पतो कढे ॾियां छो त हुनजो बेटा उहो ई सदी जो मियां जा माण्हू आहिनि पोइ मींहं सां ॻाल्हि करे मींहुं फिरात कंदो कहिड़ी ऐं मींहं वटि कामदार हुजां ही वीचारो भॻो आयो मींहं वटि मींहं सां ॻाल्हि कई मींहं मूंखे घुरायो आहे मूंखे चइबो आहे मिसकिन जूं रुढूं वेयूं आहिनि 40 वॾी मां हीअ ॻाल्हि कई आहे हाणे रुढूं हुनखे पतो कढे ॾे मूं हुनखे चयो तूं बाबा मानी खाए हल ऐं शाम जो अचां थो वॾी मां जे ॻोठ पोइ रुढुनि जो पतो कढे ॾिन तॾहिं तो हुई जवान तॾहिं तो जवान हुई जवानी जे पूर में आंधे घोड़े ते सभा मस्ती हुजे हा हाँ कंधु वरे न वाइन सुके जे पानी पिया हलियो ऐं लालच पाणी आरी में ये बारो भरजे सिज लही अड़े नीव चयो समय जो आयु करे घोड़े संज में चढ़न रात बजी वई वॾी मंदिर 2-3 महिमान खे ॿिया हुआ हिकिड़ो सही थो छोकिरनि जो मानी खणे चयो बाची मानी हिकिड़ो महिमान अचिणो आहे थोरो तरसो पोइ खणी हाणे आयो घोड़ी बंदी वॾी मंदिर हाणे मानी खणे थो सही त खट ते वेठो पिया हेठि वेठा हुन मूं तार ॼाणे मूंखे चयो अबा तूं केरु आहीं मुंहिंजो चयऊं समूह आहे ये समूह रहियो समूह रहियो कोन समूह रहियो कॾहिं ये समन जन सूमरनि जूं शामूं वरितियूं हुन में 400 घर हुआ समन जा 400 घर ख़तमु थी विया शामूं कोन ॾिनमि समा मारिजी सॼा ख़तमु थी विया समूह रहियो मूं चयो हुनखे आहे कुते में कोन मुंहिंजो पाण केरु रहियो चई आउं सैयद आहियां मुंहिंजो करबला में सॼा ख़तमु थी विया तूं किथां रहियो कि असांजा 3 कबीला आया उनखे आयरन खे शेकाऊं हुयूं मुंहिंजो ॿारहं 400 घर खतरियूं हुयूं तेरहं खे शेकाऊं अच्छा थी खिल पए माण्हुनि में सही त कावती चलो असां कई वानी काथी अब 400 घर में का के शेकाऊं थी करूं खतरियूं समूह हुई आयो मोहम्मद बिन कासिम सां गॾु साम्हूं आयो या हितां खां साम्हूं वियो साम्हूं वियो मोहम्मद बिन कासिम खे अच्छा समूह असुल आहे हिते जो ई असुल हिते जो आहे भई पाण वटि समाट जेका उहा समय में जाए सॼी